दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पंहिंजे रोज़ानी प्रोग्राम जेको आहे सियासी कचहरी में जेको असांजो अहम मौज़ू हूंदो आहे। अॼु जूं अख़बारूं छा थियूं लिखनि उहो पाण पेश कंदा आहियूं। अॼु असांजा महिमान आहे सीनियर साहब मज़हर ख़ासकली साहब ऐं मज़हर ख़ासकली तव्हां बलकार चवंदा प्रोग्राम में। ऐं प्रोग्राम शुरू करण खां अॻु में तव्हांखे गुज़ारिश कंदा आहियूं त जेको साम्हूं इश्तिहार हले थो त महिरबानी करे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी आहे उनखे दॿाइण न विसारींदा। असांजी पहिरीं अख़बार आहे रोज़ानी पंहिंजी अख़बार में लीड सुपर लीड बॉक्स जेको आहे सो लाॻीतो बॉक्स ठहियलु आहे। छाकाणि अफ़गानिस्तान में हिकिड़ो अहम मसइलो थियो आहे। अमेरिकी ऐं इत्तेहादी फ़ौजुनि सिधो 4000 अॼु जी पंहिंजी अख़बार आहे रोज़ानी पंहिंजी अख़बार उनजी जेका लीड सुपर लीड बॉक्स ख़बर ठहियलु आहे अफ़गानिस्तान हिन वक़्तु सॼी दुनिया जो हॉट इशू बणियलु आहे। छाकाणि त कल्ह उन में धमाको बि थियो आहे। ऐं उनखां वॾी जेका अहम ख़बर आहे त अमेरिकी ऐं इत्तेहादी फ़ौजुनि सिधो 4000 गैर मुल्कनि खे काबुल खां कराची ऐं इस्लामाबाद आणण जो फ़ैसिलो। ऐं जेका लीड ख़बर आहे उन में आहे सुपर लीड ख़बर आहे, इहा लीड ख़बर हुई, उनखां पोइ सुपर लीड जी ख़बर आहे। उन में आहे काबुल में दाइश जो हमलो, एयरपोर्ट वेझो 3 धमाका, 12 अमेरिकी फ़ौजुनि सिधो 60 मारिजी विया। सिक्योरिटी अमेरिका वटि हुई। तालिबान अफ़गानिस्तान जी राजधानी तालिबान जे कब्ज़े बैदि दहशतगर्दी जी पहिरीं वॾी वारदात। काबुल एयरपोर्ट वेझो हिक ॿिए पुठियां 3 धमाका थिया। फायरिंग जी गूंज, माण्हुनि में भाॼ, दाइश ज़िम्मेवारी क़बूले वरिती। हिकिड़ी इहा तरफ़ आहे। ॿिए तरफ़ वरी पंजशेर तां जंग टरी वई। तालिबान ऐं अहमद मसूद में ॻाल्हियूं कामयाब, हमला न करण ते इतफ़ाक़। उनखां सवाइ जेका डबल कॉलम अहम ख़बर आहे उहा हीअ आहे त अमेरिकी जूं उॾामूं अॼु खां कराची अचण जो इम्कान, लाहौर पारां मुअज़रत। सॼा जंग ते अफ़गानिस्तान में वरी बि ॿार सुंदरे लाहौर वारनि मुअज़रत करे असां तव्हांखे नथा रहूं, असां सहूलियतूं न आहिनि। हेॾा सारा जेके 10,000 त चवनि था हिते 10,000 छा था मुतासिर 10,000 बि ईंदा कराची में ऐं सिंध हुकूमत हिन ते ख़ामोश आहे। हिन कीअं अफ़गानिस्तान सूरत हाल खे हिन सूरत हाल खे तव्हां किथां ॾिसो? अफ़गानिस्तान जी सूरत हाल जंहिं तरफ़ वञे थी उन मां वाज़ इम्कान इहे आहिनि त हीउ सॼो जेको ममण हले पियो थो या मचे पियो थो इहो सॼो हुकुमरानीअ ते आहे ऐं भाङे भाईवारीअ जो जहिड़ो आहे। ऐं इहो जहिड़ो कुझु ॾींहंनि अंदरि थी सघे थो थापुर बि थी वञे ऐं इक़्तिदार में भाङे भाईवारीअ ते सभई जेके तालिबान जा मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि जा जेके सियासी दुरियूं आहिनि अफ़गानिस्तान में उहे ठही वेंदियूं ऐं अफ़गानिस्तान में का गॾियल हुकूमत जुड़ंदी। बाक़ी रही ॻाल्हि असां वटि हिते सिंध हुकूमत जी त उन ते इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार करे सघिजे थो जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत PTI जी आहे, पंजाब में सूबाई हुकूमत बि PTI जी आहे। PTI हुकूमत लाहौर में उन्हनि खे रहाइण खां जवाबु थी ॾिए चए थी त पोइ असां हिननि खे न रहाईंदासीं त असांजी सिंध हुकूमत खे कहिड़ो लाचार आहे त हुननि खे जेको आहे सो सिंध में रहाइनि था ऐं 25 खां 30 लख अॻे ई हिते मौजूदु आहिनि। उहा ऑलरेडी आहिनि, पर माना साफ़ ज़ाहिर आहे त असां वटि जेका हुकूमत आहे जंहिं पार्टीअ जी आहे पीपल्स पार्टीअ जी, उहा हर शइ पैसनि ॾे करण लाइ तयारु आहे। मां हो सिर्फ़ु इल्ज़ाम जेको आहे सो तहरीक इंसाफ़ ते हणंदा हुआ। हुनजी वफ़ाक़ी हुकूमत तहरीक इंसाफ़ जी आहे। वफ़ाक़ी पॉलिसियूं जेके आहिनि से वफ़ाक़ी हुकूमत जोड़ींदी, सूबाई हुकूमत त कान जोड़ींदी न। हिननि खे कहिड़ो लाचार आहे त हुननि खे कराचीअ में रहण जी जेको आहे इजाज़त था ॾियनि। इन सां वधीक जेको आहे सो ॿार वधंदो जो गैर मुल्की आहिनि ऐं अमन अमान जी सूरत हाल अॻे ख़राबु आहे। पर वॾी जेका असां ॾिठो आहे त जेके गैर मुल्की अचनि था सभु कराची ईंदा था वञनि ऐं असां सिंधी अक़लियत में उते त हीअं जेका आदमशुमारी ॾेखारे अथनि उन में 3 ऐं 4 नंबर ते सिंधियुनि खे ॾेखारे छॾियो अथनि। त हिन खां पोइ छा सूरत हाल थींदी असां सिंधी माण्हुनि सां उते? कहिड़ी बि सूरत हाल जुड़े, छा बि जुड़े, हिननि खे डॉलर खपनि। हीअ डॉलर ते पंहिंजे धरतीअ जो हिसो ईअं खणी चइजे त सिंधी माण्हू धरतीअ खे माउ तसवुरु कंदा आहिनि ऐं सम्झनि था। जेके माण्हू उतां जी ज़मीन ॿाहिरियां टाउन खे पैसनि एवज़ खपाए सघनि था त छा उहे माण्हू पैसनि एवज़ धारियुनि खे राहे नथा सघनि, जा शोहरत नथा ॾेई सघनि? हिन मां कंहिं बि क़िस्म जी सिंधी माण्हुनि खे उमेदु न रखणु घुरिजे। अच्छा, तव्हां रोज़ानी सोब जो जेको लीड बॉक्स आहे उहो काबुल हवाई अॾे ते 12 आपघाती हमला, 12 अमेरिकी फ़ौजनि समेत 60 ॼणा मारिजी विया, 150 ज़ख़्मी आहिनि। ऐं जेका सुपर लीड ख़बर आहे उहा इमरान ख़ान जी आहे। फ़ौज बि ग़लतियूं करे थी पर उनजो उहो मतिलबु न आहे त उन ख़िलाफ़ु मुहिम शुरू कई वञे। माफ़िया चाहे थी फ़ौज हुकूमत ख़तमु करे, असीं हाणे कंहिंजे लाइ बि इस्तेमालु न थींदासीं। तालिबान अमन चाहिनि था, उहे इंसानी हक़नि जा अलम बरदार आहिनि। वज़ीर अज़म कल्ह हिन लाइ तालिबान ख़राबु आहे ऐं अॼु हिन लाइ भला थी विया आहिनि। छा हिते बि को डॉलर जी ॻाल्हि आहे? छा को हिते बि डॉलर हलियो आहे छा?
डॉलर पंहिंजी जॻह ते पाकिस्तान हमेशह डॉलर ते विढ़ियो आहे ऐं डॉलरनि ते पॉलिसियूं पाकिस्तान जूं जुड़ियूं आहिनि। पर इहा बि हक़ीक़त आहे त इमरान ख़ान ॾाढियो तालिबान ऐं हू ईअं खणी सम्झो त तालिबाननि जो हामी आहे ॼण। ऐं इमरान ख़ान जेकॾहिं तालिबान न हुजे हा त अॼु इमरान ख़ान थी सघे थो इक़्तिदार में न हुजे हा। ऐं इमरान ख़ान जो जेको इहो बयानु आहे त तालिबान सुठा आहिनि या भला आहिनि, जॾहिं हू आहे ई ॾाढियो तालिबान त उन लाइ चवणु इहा माना नामुमकिन ॻाल्हि आहे। रोज़ानी जीजल तरफ़ अचूं था त रोज़ानी जीजल जी जेका लीड ख़बर आहे उहा वज़ीर अज़म जी आहे। आर्मी अदलिया खां बि ग़लतियूं थियूं, पाण खे जमहूरी चवंदड़ हुकूमत किराइण लाइ फ़ौज जे पोयां पइजी विया आहिनि ऐं वरी मथां जेके तालिबान एयरपोर्ट धमाको थियो आहे, अॼु इन्हनि जी जो बक्स आहे उन सां फिर लाइ छाकाणि सूरत हाल हिन तरफ़ वञे पई। पर पाण ॾिसूं त का ख़बर आहे जेका असांजे कम जी हुजे, पर हेठि ॾिसूं था त रुॻी असांखे जेको आहे सो रत जी थप थी अचे। उनखां सवाइ ॿियो जेको बक्स आहे हिन में रोज़ाना डीजल में उहो पाणी ते आहे। सिंध में ॿोॾ जे मुंद में पाणी हणण बि फुट 13% डिक्लेयर, हुकूमत जो अरसा सां हंगामी राब्तो। लाड़काने में पाणी जी हथरादि खोट कलाब आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, धरणो, नौजवान पारां पाण साणण जी कोशिशि। मीरपुर माथेले में आबादगारनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि। आपाशी खाते सिंध बैराज बाबति वापडा खां जा अंग रद्द करे छॾिया। नई फिज़िकल रिपोर्ट तयारु। जोईअ में माण्हू सरापा एहतिजाज ॾिनल आहिनि। जिला सॼो डीजल जो जेको आहे सो 8 काल बक्स आहे फ्रंट पेज ते पाणी जी खोट ख़िलाफ़। सिंध जी मुआशी सूरत हाल हिननि तबाह करे छॾी आहे। ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त जेकॾहिं बदीन में पाणी खोट लाइ एहतिजाज थिए त इहा ॻाल्हि मञी सघिजे थी त वाह पुछड़ी वारो इलाइक़ो आहे या हिननि जी नाअहली आहे इंतिज़ामिया जी, उते पाणी जी खोट थी सघे थी। जोई वारा सदाईं दाऊं कंदा आहिनि, एहतिजाज उते बि कंदा आहिनि, पाणीअ जी खोट उते बि थी सघे थी। पर मीरपुर माथेले में पाणीअ जे खोट जे लाइ एहतिजाज माना इहा वाज़ ऐं चिटी ॻाल्हि आहे त हिननि सिंध अंदरि जेका नाअहल हुकुमरानीअ जो तरीक़ो आहे उन जे करे जेको आहे सो मीरपुर माथेलो मुंड जा आबादगार पाणीअ जे खोट लाइ एहतिजाज कनि, इहा ॻाल्हि सम्झ खां मथे आहे। माना इहा वाज़ ॻाल्हि आहे त पाणीअ में करप्ट एरिगेशन खाते में जेके करप्ट कामोरा मुक़ररु कया था वञनि उन्हनि जी नाक़्स पॉलिसी जे करे जेको आहे घणी पाणी खोट थिए थी। ऐं जेकॾहिं मुंड में बि पाणी रोकियो थो वञे त जेको पाणी सिंध खे ॾिनो थो वञे उहो वरी मीर पीर भोतार वॾेरा चूंडियल नुमाइंदा उहे खणी था वञनि, जा वरी उन्हनि जा जेके हामी आहिनि उहे बि वॾेरा आहिनि। हिकिड़ा नंढा वॾेरा, ॿिया वरी वॾा वॾेरा। उहे इक़्तिदार में शामिल ई न करे थींदा आहिनि त हिकिड़ो त हू पाणी वहनि, ॿियो त थाणे जो एसएचओ हुननि जी ॿुधे। माना ही अजीब क़िस्म जी हुकूमत हूंदी आहे। ईअं खणी चइजे त ढोंग हूंदो आहे ऐं हींअर बि सिंध में ढोंग आहे। हीअ बि ढोंग था कंदो आहे असांजी जमहूरी पार्टी आहे। छाजी जमहूरी पार्टी आहे? साॻा वॾेरा साॻी पॉलिसी जेका कल्ह मुशरफ जी अॼु पीपल्स पार्टी जी आहे, या जमहूरियत कहिड़े क़िस्म जी आहे? रोज़ानी इबरत जो तक़रीबन लीड जेको आहे लीड ख़बर वज़ीर अज़म जी आहे। 3 साल ॾुखियो वक़्तु ॻुज़रियोसीं, फ़ौज जो थोराइतो आहियां, चीन ऐं सऊदी मदद न कंदा त वधीक ॾुखियाऊं थियनि। ऐं लीड ख़बर आहे सिंध जे बैराज ते 13% पाणी जी खोट डिक्लेयर, अरसा पारां तकरारी किनारो नज़र खणनि। हिकु त पाणी सूरत हाल आहे ऐं ॿिए तरफ़ वज़ीर अज़म जी आहे। अफ़गानिस्तान जी सूरत हाल साम्हूं आहे ऐं मतिलबु ख़ासि करे असांजे वक़्त जो प्रोग्राम जो टाइम थियो पूरो, तव्हांजी महिरबानी दोस्तो। अॼु जेका सियासी कचहरी हुन पाण जेका सॼी सूरत हाल हुई, ख़ासि असांजो जेको हुयो त अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल आहे त तालिबान उते जेको फतेह कयो आहे उनखां पोइ जेका सूरत हाल थी उन ते अख़बार छा थियूं लिखनि उहो तव्हांखे ॿुधायोसीं। पर सिंध में जेका वधीक हींअर ख़तरनाक सूरत हाल पैदा थी वञे, हिकु त धारे जी लोध आंदी पई वञे ऐं ॿिए पासे जेको आहे सो सिंध में पाणी शदीद खोट आहे। पर इंतिज़ामी बद इंतिज़ामी, नाअहली, करप्शन जी इंतिहा हुआ ऐं सिंध हुकूमत जी जो पाणी माण्हुनि खे फुड़े फुड़े लाइ तरसाए पई, माण्हुनि खे पीअण लाइ पाणी न आहे को। पर ऐं जेको अफ़गानी जनता उन ते वाज़िब मौक़ुफ़ न आहे। सिंध में त 25 खां 30 लख अफ़गानी मौजूदु आहिनि। अॻे धारनि जी जरगार आहे। सिंध में अक़िलत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे, मथां वरी हीउ बार सिंध ते मोकिलियो पियो वञे। ऐं ॾिसूं त सूरत हाल आईंदा छा थी थिए। सिंध जी साञा दुरियूं इन ते पंहिंजो मौक़ुफ़ कड़ियो थो हुजनि। उहो त वधीक पाण सुभाणे ताईं ॾींदा। पंहिंजे मेज़बान ज़ाहिर पर इजाज़त।